दोस्तों अस्सलाम वालेकुम। तहां सां वाइदो कयो मत MRD तहरीक में जोको माना नव माण्हू शहीद खैरपुरनाथन शाह में थिया ऐं काफ़ी माण्हू ज़ख्मी थिया। गुलजार अहमद खोसे जे करे पुराणो कारकुन PP जो जियालो वॾो उन जे करे इहो वाक़ियो दरपेश आयो। मूं तव्हां सां वाइदो कयो त तव्हां खे उन जो इंटरव्यू वठी तव्हां ताईं उहो मालूमात सॼो पहुचाईंदासीं जेको खणी ईअं मां चवां त जीअं हिंदुस्तान जी फिल्मी सीन थींदो आहे, जीअं कंहिं जे लेवल सां पंहिंजो वाक़ियो कराए पंहिंजो सीटूं पकियूं कराईंदा आहिनि, तीअं अमीर बख्श जूने जे ऐं ज़फ़र अली लिगारी पंहिंजो ॼण चो त सीटूं पकियूं कयूं ऐं उहो गुलज़ार अहमद खोसे जे मार्फत सां हुननि जूं सीटूं पकियूं थियूं। जेको गुलज़ार अहमद खोसे खे फ़ौजी पकिड़े विया ऐं उन खां पोइ हुनखे छॾाइण लाइ जेको फ़ौजी रेस्ट हाउस ते माना धरणो ॾिनो वियो ऐं उन धरणे मुताबिक़ उते हुननि घुर कई त असांखे इहो मिले, गुलज़ार अहमद खोसो असांखे ॾिनो वञे त ते उन जे करे ई वाक़ियो सॼो पेश आयो जंहिंमें नव माण्हू MRD तहरीक में शहीद थिया। अॼु उहो माना जियालो पुराणो जियालो PP वर्कर ऐं उहो असांजे स्टूडियो में मौजूदु आहे, जंहिं वॾी महिरबानी कई आहे ऐं असांखे जो मान मथां कयो आहे, जंहिंखे इंटरव्यू लाइ असां घुरायोसीं ऐं उन खां तव्हांजे साम्हूं हाज़ुरु आहे गुलज़ार अहमद खोसो साहिबु। उन सां तव्हांजी ॻाल्हि ॿोल हाणे करायूं था। गुलज़ार अहमद खोसा साहिबु, तव्हांजो लख लख महिरबानियूं जो तव्हां असांजे स्टूडियो में आया आहियो ऐं हीउ सॼो मसइलो जेको पेश आयो असां बयानु करे चुकासीं। हाणे इन ते असां तव्हां खां इहो पुछंदासीं त तव्हांखे उन दौर में माना जेके फ़ौजी खणी विया त कहिड़े सबब जे करे खणी विया या कीअं, ऐं माना उहो जेको तव्हांखे छॾाइण लाइ उहो जेको वाक़ियो पेश आयो उन जा कारण इहे सॼो असांखे थोरो ॿुधाईंदा त महिरबानी। तव्हांजी महिरबानी जो असांखे हिन टाइम तव्हां घुरायो आहे, तव्हांजी वॾी महिरबानी। सही अॼुकल्ह तहरीक अली जी जी इहा तहरीक अली MRD जी उन में मां पहिरियां झंडो हयो पीपल्स पार्टी जो गाॾी में कार में जी जी झंडो हयो, को झंडो न पियो वणे। जेको माण्हू चइबो आहे माना इहे जेका आहे सो असांजो मार्शल लॻा वेठा न झंडो न हण गाॾी में न, मां उहो झंडो जेको आहे हणी दादू ऐं सीता रुकण पीरी हीअं आयसि। इहो टाइम 2-3 कलाक लॻी विया। अञा शाम जो 4 बजा थिया, मां गाॾी सफ़ा पियो कयां त जेके 8-10 गाॾियूं आर्मी जो अचे मूंखे जेको टंगो तालीब करे माना बधऊं गाॾी सॼी भञी छॾियूं भोरा भोरा करे मूंखे विझी खणी विया पंहिंजे छाड़ी में। उते वञी मारकुट कयूं, पादर आहियूं, ॾाढो माना सॼी राति विया, मानी न ॾिनो, पाणी न ॾिनो। वरी सुबुह जो टाइम गुज़रियो त वरी 9-10 में हाजी अमीर बख्श ज़फ़र खान लेगारी जेका आया जुलूस माना प्यारे जो आयो, दादू जो आयो, सीता जो आयो, सिधो आया खैरपुर थाणे ते पहुता विया। कल्ह जेको माण्हू त कार वारो ॿधी आयो, कार ड्राइवर किथे आहे, गाॾी किथे आहे, हे सॼो भॼी आहिनि उते। वरी उते चयो त असांखे ख़बर न, थाणे वारे वरी आर्मी ॾे चयो त असांखे ख़बर न आहे, उन्हनि चयो त असांखे ख़बर न आहे। मां मूंखे ॿधी आयो त इन खां पोइ जेका में उते ई झेड़ो थी पियो, 2-3 कलाक सुबुह जो झेड़ो थी पियो, जंहिंमें एतिरो नुक़सानु थी वियो। हिननि पंहिंजा माण्हू हथ सां माराया आहिनि जीअं असांखे अॻिते को सीटूं मिलनि, नौकरियूं मिलनि, या कुझु नुक़सानु करायूं, हथ सां हिननि वञी हुन में जे घर में तुंहिंजी मालिकी पोकोर कयो। उन खां पोइ जेको हे माण्हू तुंहिंजे लाइ ख़ासि करे माना जुलूस कढियो वियो ऐं उन में माण्हू हेतिरा शहीद थिया। उन खां पोइ जॾहिं तव्हां आर्मी वारनि खां ऐं उते आर्मी वटि तव्हां केतिरा महीना रहियो या केतिरा माना सिलसिलो जेल में रहियो? साईं उते जेको सुबुह जो वाक़ियो इहो थियो उन ॾींहं ते माना 10-11 थिए त उते मेजर आयो करण लाइ, मूंखे हिते मोचड़ा कयूं, धक पियो ॾिसो तव्हां हिन महिल उहो केतिरो ॾुखारो आहे जंहिंखे माना जंहिंजे करे हेतिरा नव माण्हू शहीद थिया। उन खां पोइ बेनज़ीर सां बि हिनखे न मिलायो। बेनज़ीर सां भला तव्हांखे मिलायो? कोन मिलायो कॾहिं बेनज़ीर सां कोन मिलायो? मेजर जेको मूंसां विढ़ियो उते धक कयूं, आख़िर अॼु ताईं मां मुंहिंजी नज़र नथी पए। मां ईअं माज़ूर लॻो वेठो आहियां घर में। हाजी अमीर बख्श या ज़फ़र खान लेगारी न का नौकिरी, न को पुछण, न को हाल वाल वठण, न कुझु बि न। शहर जा माण्हू आहे, ॻोठे माण्हू आहे, सॼो तहरीके मां हिसो विधो। हिननि पंहिंजे इन ते कयो त जीअं असां ते वञूं माण्हू मरनि त असांखे फ़ाइदो पए। हिननि सॼो 5 लख आयो, मूंखे पछाड़ी ताईं कुझु न। हिकिड़े माण्हू जे कामरेट आहे खैरपुर जा, खोड़ कामरेट था, हिकिड़े पुछा न मोचड़ा खाधो, न जेल, न कोड़ा, न खैरपुर जा कोन। उन्हनि खे एतिरियूं सीटूं मिलियूं, एतिरियूं 4-4 नौकरियूं हिकिड़े घर खे मिलियूं साईं।
हिकिड़े मूं जो हिकिड़ो पुटु माना इंटर कयो वेठो त उनखे पुलिस वारी बि न मिली हाजी अमरीके ॾे वियुसि हाजी ज़फ़र खान ॾे वियुसि अबर नौकरियूं कोन असां कानून तव्हांखे ॾींदासीं मां एतिरी कुर्बानी ॾिनी पंहिंजी जान जी कुर्बानी ॾिनी मूंखे कुझु बि न ॾियो हिन महिल ताईं मां अचल को माज़ूर आहे मूंखे कुझु न मिलियो भला इहो बेनज़ीर सां तव्हांखे मिलायो नसीं मिलण न ॾिनोसीं इहे वेठा आहिनि अॼु किथे मिलण मूंखे न ॾिनोसीं भला इहो ज़रदारी साहिब सां तव्हां कॾहिं कॾहिं मिलण कोन हिन महिल ताईं बिलाल सां भुटे सां अञा तव्हां कोन मिलिया न मिलण हो ॿिया मरी हाजी अमीर मरी वियो बसि ज़फ़र खान या ॿिया इमरान खान या किथे मिलण ॾिनो मिलण ई किथे कोन्हे पोइ तव्हांखे हेतिरो नज़र अंदाज़ छो कयो हिन महिल ताईं भला तव्हां प्रोग्राम में कंहिं MRD जे प्रोग्राम में तव्हांखे घुरायो न सी कोन घुरायो खैरपुर में से कामरेड मां हुउसि झंडा मां आहियां मोचड़ा मां कंदा गाॾी मां पंज टोड़ाई भञे रोज़गार खैरपुर जा जेके कामरेड आहिनि सभु ठग आहिनि इन्हनि कुझु न कयो आहे नौकरियूं उनखे जेके मिलियूं जेके असां विढ़नि था पीपल पार्टी तां कुझु न थिए छो था झंडा माना तव्हां अकेले खे ॿधी आहे उन्ही करे नव माण्हू शहीद थिया उन्ही जे करे भला तव्हां जेल में जेके हुयो त भला ॿियनि इन तहरीक जेको MRD तहरीक वॾी तहरीक हुई उन में तव्हां सां गॾु कहिड़ा कहिड़ा उते जेल में भला ॿिया बि आया ॿियनि केसनि में मां अॻु में मां जलियल पोइ आयो सरदार खान लेगारी आयो अच्छा ऐं आसिफ खान लेगारी आयो अच्छा जानमत ब्राह्मण जेको SP थी माना उनखे करे रखियो उहो आयो मूंसां गॾु बारीकी में गॾासीं इहे सभु गॾासीं खैरपुर जा कुझु ॿ टे इहे पोइ आया गाॾियूं भरे पोइ अंदरि विझंदा हुआ जेल को फौजियुनि वठो तॾहिं सिर्फ़ु कोन जेल फौजियुनि जे हवाले हो पोइ मां 3-4 महीना उहो अंदरि 5 महीना ताईं जेल में पोइ जॾहिं ॾिठो त हाणे पोइ वरी हुननि मूंखे पाण ई कढियो अच्छा भला इन्हीअ विच में हू त अहिड़े मसइलनि में केसनि में कोन हा पोइ हुननि खे वॾियूं सीटियूं मिलियूं जीअं जानवंत ब्रह्मानी खे माना DSP या SP करे रखियो ऐं उन जी त एतिरी कुर्बानी कोन हुई या ॿियनि जी एतिरी कुर्बानी कोन्हे कुर्बानी सॼो सिलसिलो सॼे तालुके में तव्हांजी हुई जेका खैरपुर में जेका मिसाल कामरेड आहे सभु भॼी विया उन टाइम में अच्छा सभु भॻला को जेल कोन कंदो मोचड़ा कोन कंदो ओचिते को पकड़ सकड़ में अचनि पिया त जल्दी अचनि पिया उन जेल ते न त असां न पिया ॾिसूं जे खैरपुर जा माण्हू त नौकरियूं सभु उन्हनि खे मिलियूं असांखे पछाड़ी ताईं कुझु न मिलियो साईं दाऊ कैसो ज़फ़र खान वटि हाजी अमीर बख्श वटि त कुझु न मिलियो असांखे पर तव्हां हिन महिल तव्हांजी ख़्वाहिश आहे पंहिंजो हिन सां भुटे साहिब बेनज़ीर भुटे जे पुटु बिलाल सां मिलण जी ख़्वाहिश पंहिंजी माना रखो था त जीअं तव्हां हुन सां मुलाक़ात करे ही सॼो हाल उन ॿुधायो हवाल ॿुधायो सही आहे जेल जा आहिनि अच्छा हे मां मिंबर में उथंदे सां को बि हिन में न पियो जे मिंबर मां थी रहियसि खैरपुर में अच्छा हे जेको फोटो मुंहिंजो लॻल आहे न हे हिन में मां मिंबर चवनि पिया सची भॼ असां मिंबर ई कोन थींदासीं मां पंहिंजो फोटो लॻल थी मुंहिंजो ऐं हे FIR जी कापी अथई हे जेल जी कापी अथई सभु सबूत आहिनि पर मिलियो कुझु न सही मूंखे हिननि मिलण मिलणो जेके वेठा कामरेड न तो अॻिते मूंखे माना न कयूं हुन में जेको मां दोस्तो ही तव्हांजे आॾो हिन जो उन दौर जे टाइम जो ॾिसो त तव्हां गुलज़ार अहमद जो हिते फोटो ॾिसी सघो था ॾिसो त केतिरो नौजवान आहे उन दौर में चए थो को बि PP जो मेंबर बि थियण लाइ तयारु कोन हो उहो मेंबरशिप जो कार्ड ऐं ॿियो ही जेको FIR जेको उन महिल फौजी खणी वियुसि उहे FIR ऐं उन खां पोइ ही जेल जो जेको रिकॉर्ड जो उन जो माना कागज़ हे सभु कुझु हे तव्हांजे आॾो ऐं ॿियो अर्ज़ु त इहो रखो था त हाणे असां बिलाल भुटे ज़रदारी खे अपील कंदासीं त ही झूनो माना हिन महिल झूनो थी वियो आहे ऐं पीपल्स पार्टी जो असुली जियालो आहे जंहिंजे करे MRD तहरीक में जेको 9 माण्हू शहीद थिया ऐं काफ़ी माना ज़ख़्मी थिया उहो इन गुलज़ार अहमद जो कारण हुयो गुलज़ार अहमद वॾो जियालो हुयो ऐं कामरेड हुयो ऐं उन सां मिली उन खे उन जी तदारक कयो वञे उन जे छोकिरनि खे नौकरियूं ॾिनियूं वञनि ऐं हिन जी माली सहायता बि कई वञे ऐं असुली माण्हू जेके पीपल्स पार्टी जा आहिनि ऐं भुट्टो जा असुली माण्हू जेके आहिनि हॾड़ोखी उहो उन्हनि में ई झूनो हिकिड़ो माना कामरेड जेको अञा ताईं असांजे खैरपुर नाथन शाह में मौजूदु आहे ऐं हिन सां माना हिन सां मिलण जो को प्रोग्राम पाण रखनि जेको बिलाल भुट्टो पाण ई असांजो वीडियो माना ॾिसी ऐं पाण इहा ख़्वाहिश ज़ाहिर कनि हिन खे घुराइनि तालुके ज़िले दादू में इहे अहकामात जारी कनि
जेको त ही गुलज़ार अहमद खोसो साहिब खे घुराए पाण सां हिन सां मुलाक़ात करे ऐं हिन जे इहा दिलि में जेको हिन खे ॾुख रहियल आहे ऐं जेको ॾुख में भरिजी थो वञे ऐं माण्हुनि जेके बि माण्हू आहिनि उन्हनि खे बि ख़बर पए त असली जेको कारण हुयो उहो हिन गुलज़ार अहमद जे करे ई इमादी तहरीक में जेको 9 माण्हू शहीद थिया ऐं उहे हिन खे जो तदारक कयो वञे ऐं असली ॻाल्हि ते मतिलबु ध्यानु ॾिनो वञे त असली ही माना शहर जो खैरपुरनाथन शाह जो रवासी बि खैरपुरनाथन शाह जे शहर जो जेको शाहबाद कॉलोनी में रहंदो हुयो ऐं हिन महिल ताईं शहर में रहे थो ऐं हिन जे कंहिं बि छोकिरे खे नौकरी न मिली न को हिन खे कंहिं प्रोग्राम में घुरायो थो वञे जेकॾहिं इमादी तहरीक वारे जेको वरसी मल्हाइनि था उन्हीअ में बि हिन खे नथो घुरायो वञे ऐं इहो एॾो ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी छो कयो थो वञे हालांकि सिर्फ़ु हिन जे करे गुलज़ार अहमद जे ई करे ही माना सीटूं हिन महिल ताईं पीपल्स पार्टी केन शाह में जेको खणे पिए थो इहो जेको माना पंहिंजो जूने जो या माना ज़फ़र लिगारी वारनि जूं सीटूं पकियूं हिन जे करे थियूं ही गुलज़ार अहमद दवाउनि जो ही जेको रॻी अखियुनि जे दवाउनि जो ही सॼो ही भरियल माना ही बोतलूं आहिनि ही जेको ख़ाली थियल ही सॼो ही माना छापर भरियल आहे ख़ाली थियल बोतल हुननि जो त हिन जूं अखियूं बि तमामु माना ज़रे घटि ज़ाया थियण ते आहिनि ऐं इहो ई इन जो तसलसल हिन खे कोरा हया विया ऐं माना हुन खे हेतिरनि महीननि जो माना उते माना बंदि कयो वियो माना फौजी छावनि में ऐं हिन जेल काटिया तंहिं करे हीउ हुयो गुलज़ार अहमद खोसो ऐं वधीक उन खां पुछा कयूं त तव्हां जे लाइ पंहिंजो पीपल्स पार्टी ऐं माना बिलाल भुट्टे लाइ अञा छा चवणु चाहींदो बसि अञा मां इहो चवां मां उन्हनि सां मिलां तव्हां मिलणु चाहियो था हा बिलाल भुट्टे सां नंढी उमिरि जो आहे हा उहो ख़्यालु कंदो जी जी घणो कंदो हा हा पर हे मिलाईंदा कोन कामरेड जेके आहिनि हा इहे खैरपुर वारा कोन मिलाए सघंदासीं मूंखे अच्छा मूंखे मिलणु ओसिताणी कोन ईंदा जो मां असांजी मिलां खैरपुर जी हक़ीक़त ॿुधायांसि हा जेके कामरेड आहिनि खैरपुर वारा इहे सभु ईअं आहिनि साईं इन्हनि जो को मिलियो कोन्हे जॾहिं थोरी तार अचे थी भॼी वञे अलाए मुल्क छॾे था वञनि असां जेल खाधा पादर मां अखियूं पंहिंजूं कढायूं मथो गाॾियूं टणायूं असांखे साईं कुझु मिलियो ई कोन्हे न असां छा कयूं साईं तारीख़ बि मां हिसो वरितो कान न वरितो खैरपुर मां उथंदे साईं हाँ दोस्तों ही हिन महिल ताईं शिकायतूं पियो थो करे अमीर बशकत मरिया तो गुज़ारे वियो आहे पर उन जो माना पुट माना अब्दुल अज़ीज़ आहे उनखे साईं उनखे नंढड़ो अथनि उनखे सॼी ख़बर आहे साईं नंढड़ो हाजी अमीर जे पुट जे ईंदो हेतिरो ईंदो माना 15 सालनि जो ईंदो उनजी अञा ताईं बि मूंखे कुझु न कुझु सुञाणे गुलज़ार खोसो आहे वो नठो तने पंहिंजे पीउ जे अॻियां ईंदो वठी वेंदो हिन महिल तो वॾो थी चुको आहे हिन महिल माना काफ़ी हुनजी उमिरि बि थी चुकी आहे तव्हांजी उमिरि वॾी आहे माशाल्लाह हा बहरहाल पर माना उन्हनि में खां ही मायूस आहे हिन महिल ज़फ़र खान लिगारीअ जा उनजे ख़ानदान खां या अमीर बशीर जूने जे ख़ानदान खां ही नाउमेद आहे छो त हुननि हिन जे सां को बि माना माना कंहिं बि प्रोग्राम में हिन खे अॻिते आणण जी कोशिशि न कयूं तंहिं करे ही तमामु नाउमेद आहे महिरबानी हाणे असां गुज़ारिश कंदासीं त बिलाल भुट्टे खे त ही दादू ज़िले जे माना जे माना जेके कारकुन आहिनि उन्हनि ॾे लिखे ऐं माना हिन खे घुराए ऐं माना MP MLA ॾे इन्हनि खे लिखी ऐं हिन जी तदारक कयो वञे ऐं हिन सां घुराए गुलज़ार अहमद सां पंहिंजी मुलाक़ात पाण रूबरू ख़ुदू बदू करे ऐं हिन जो हाल सॼो ॿुधनि महिरबानी अस्सलाम वालेकुम दोस्तो।